नाज़रीन, शाहपुर चाकर में खांगी तालीमी इदारे पारां सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां तकरीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि सकाफ़ती वेस पहिरीं शिरकत कई। वधीक तफ़सील आशिक़ हुसैन झूलण जी हिन रिपोर्ट में। शाहपुर चाकर के निजी तलीमी इदारे अल फलाह पब्लिक स्कूल में मजहबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशियत जे सिरे हेठि सकाफ़ती तकरीब कोठाई वई, जंहिंमें स्कूल के शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेबलोज़, खाका, तकरीरूं ऐं राॼनि समेत सिंधी क़ौमी गीतनि ते बहितरीन परफॉर्मेंस ॾिनी। इन ई मौक़े ते उस्तादनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि धरती टीवी सां वीचार वञींदे चयो त धरती टीवी जे सॾ खे वरनाईंदे धरती टीवी हमेशह पंहिंजे धरतीअ सां निभाउ कयो आहे ऐं सकाफ़ती ॾियारे हवाले सां जेको संदसि सॾु आहे उनखे भरपूर मोट सिंध में मिली रही आहे, जिते हर तरफ़ सकाफ़त जा रंग आहिनि ऐं ख़ासि तौर ते शागिर्द आहिनि पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी सिंध सां, पंहिंजे दरिया सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजी धरतीअ सां मोहबत जो जेको इज़हार कयो आहे ऐं टेबलो जे ज़रिए, तकरीरुनि जे ज़रिए, गीतनि जे ज़रिए ऐं मुख़्तलिफ़ ख़ाकनि जे ज़रिए तमामु घणी ख़ुशी थिए पई। असांजी सकाफ़त जे ॾिठो वञे त मुख़्तलिफ़ जायुनि ते इहा ज़ाहिर थिए थी, न सिर्फ़ु सिंध में पर पंजाब में बि, बलूचिस्तान में बि, सरहद सूबे में बि असांजी सकाफ़त जा असर आहिनि। त असांखे घुरिजे त असां सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम कंदा रहूं त जीअं असांजो इहो जेको सकाफ़त जो जेको हेरिटेज आहे, जेका विरासत आहे, इहा असांजे नए नस्ल ताईं वञे। असांजो माशाल्लाह प्रोग्राम सुठो रहियो असांजे स्कूल जो सिंध सकाफ़त जे हिसाब सां, कल्चर जे हिसाब सां। ज़ाहिद जो वॾो प्रोग्राम, वॾो उमेदूं हुयूं हिन प्रोग्राम ते, माशाल्लाह उन ते लथो आहे पूरो प्रोग्राम। सिंध सकाफ़त माशाल्लाह हिन खे असां पूरे मन सां मल्हाईंदा पिया अचूं, जीअं सिंध जो इकावती आयो, जीअं सिस्टम आयो सिंध जो, उन हिसाब सां असां मल्हाईंदा पिया अचूं। सिंध जी जेका आहे सकाफ़त 100 साल पुराणी सकाफ़त आहे, जंहिंमें तमामु क़दीम शयूं मौजूदु रहो या ॿिया केतिरा ई जेको आहे क़दीम आसार हितां मिलनि था। असां सिंधी जेको आहे हुजण जे करे असां पंहिंजे पाण ते फ़ख़्रु महसूसु कयूं था। सिंध असांजी जान आहे। कैमरामैन मोहम्मद आलम झूलण सां गॾु आशिक़ हुसैन झूलण, धरती टीवी न्यूज़, शाहपुर चाकर।